सभी दोस्तन जा वड़ा एहसान वड़ा करम 12 रबीउल अव्वल अचे थी हाणे थोड़ो एतराज़ शुरू किया तो 8 रबीउल अव्वल तव्हां 12 चौथा मल्हायो मिड़ई 90 जा पार 90 जा पार भला 60 अॼु 10 थी तसे तव्हां शरीक थियो बहरहाल असां वटि घणा दलील आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत शाह अहमद रज़ा फाज़िल बरेलवी जी फतवा हलाइन था त 8 रबीउल अव्वल मीलाद जो ॾियारो आहे तव्हां 12 चौथा कयो आला हज़रत ईअं ॻाल्हि न कई आहे त 8 रबीउल अव्वल साईं जे विलादत जो ॾींहुं आहे न चवे थो त मां अॼु खां 1400 सालनि जो हिसाब कयो मुंहिंजे हिसाब सां 8 रबीउल अव्वल थिए थी पर रबीउल अव्वल जी 12 तारीख़ मदीने वारे जी मीलाद जी विलादत वारी तारीख़ पक्की आहे छो त महबूब जा असहाब सगोरान ॿ वॾा असहाब हिकिड़ो आहे हज़रत जाबिर जंहिंजा बचड़ा मदीने वारे साईं जीअरा कया ॿियो हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रसूलुल्लाह जो सगो सौट उन्हनि फरमायो आहे त मदीने वारे साईं जी विलादत 12 रबीउल अव्वल सूमर जे ॾियारे आमुल फील में थिया तंहिंजे करे समें हज़ारे लखे आलमन जो इहो कौल आहे राजे कौल मज़बूत कौल त ॿिन्ही जहान जे सरदार जी विलादत 12 रबीउल अव्वल ते आहे ऐं नजदन की हुकूमत खां अॻु में मक्के में मदीने में भी मीलाद 12 रबीउल अव्वल ते महबूब जे घर में थींदो हो तंहिंजे करे असां महबूब जो मीलाद मल्हाईंदासीं तव्हां भी पंहिंजा घर घिटियूं रोड सींगारियो गरीब थी न गुज़ारियो गरीब तो हुआ ही आया पर मदीने वारे साईं सां कुछ मोहब्बत जो इज़हार भी कयूं ओ हिकिड़े आशिक़ न चयो चवे थो ओ शाहूकार हुजे या गरीब हुजे पर आशिक़ रसूल वरीब हुजे ओ शाहूकार हुजे या गरीब हुजे पर आशिक़ रसूल वरीब हुजे हुसैन जो हुब्बेदार ना तंहिंजे कलमे ते एतबार ना ओ तंहिंजे कलमे हो जंहिंजो प्यार नबिया सां प्यार ना तंहिंजे कलमे ते ॾाढा चओ सभई तंहिंजे कलमे ते ओ भली मौलवी हुजे या मुरीद करे नथो मीलद वारी जईद करे ओ नथो मीलद वारी जईद करे मुसलमानी अड़ी कंहिंजी कार ना तंहिंजे कल